ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चयो जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जे 17 अध्याय जे बे भाग में ॾिठो त राजा परीक्षित पंहिंजी ज्ञान दृष्टि सां इहो सुञाणे थो त बेल खे जेको दुख पहुतो आहे उहो इन शूद्र कलयुग जे द्वारा पहुतो आहे। इन करे पोइ राजा परीक्षित उन कलयुग खे चवनि था त हे 7 दीप मुंहिंजा आहिनि, हिननि 7 दीपनि खे छॾे तूं ॿिए कंहिं जॻह ते वञी निवास कर। लेकिन कलयुग चए थो त जहिड़ी तरह ब्रह्मा जी सतयुग, त्रेतायुग, द्वापर युग ऐं कलयुग ठाहे छॾिया आहिनि, ऐं सतयुग, त्रेतायुग, द्वापर युग टेई पंहिंजो वक़्तु हली विया आहिनि। हाणे ही मुंहिंजे राज करण जो वक़्तु आहे, छो त आउं कलयुग आहियां। ही सभु ब्रह्मा जीअ जी तरफ़ां लिखियो वियो आहे, उन खे मिटाए नथा सघूं। ऐं हे राजा परीक्षित, तव्हां त रुॻो मुंहिंजा अवगुण ॾिठा आहिनि, लेकिन मुंहिंजे अंदर में गुण बि आहिनि जेके तव्हां न ॾिठा आहिनि। सभई चयो जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जे 17 अध्याय जो 3 भाग शुरू करे रहिया आहियूं। कलयुग चवण लॻो, हे राजा परीक्षित, मूं में हिकु वॾो गुण आहे, उहो तव्हांखे ॿुधायां थो त सतयुग में अगरि को माण्हू कंहिं राज में पाप कंदो हो त उन जी सज़ा सॼो राज भोगींदो हो, ऐं त्रेता युग में हिकिड़े माण्हूअ जे अपराध करण सां सॼे शहर खे सज़ा मिलंदी हुई। द्वापर में अधर्म करण करे सॼो कुटुंब अधर्मी सेकट पाईंदो हो, ऐं कलयुग में जो आदमी जंहिं अंग सां पाप कंदो आहे सिर्फ़ उन अंग खे ई दंड मिलंदो आहे। ॿियनि युगनि में आदमीअ खे मानसी पाप करण सां सज़ा मिलंदी हुई, लेकिन कलयुग में मानसी पाप न थी बल्कि मानसी फल ऐं पुण्य मिलंदो आहे। कलयुग जूं ही ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ बि राजा परीक्षित जो मन न बदिलियो। पोइ कलयुग वरी चवण लॻो, हे पृथ्वीनाथ, मूं में हिकु ॿियो बि वॾो गुण आहे त सतयुग में जॾहिं को पंहिंजे परलोक सुधारण वास्ते 10,000 वरनि ताईं तप कंदो हो, तॾहिं वञी संदसि मुराद पूरी थींदी हुई। त्रेता में जॾहिं माण्हू पंहिंजो घणो पैसो ख़र्च करे 1000 वरनि ताईं यज्ञ कंदो हो, तॾहिं उन जे मन जी इच्छा पूरी थींदी हुई। ऐं द्वापर में 100 वरनि ताईं श्री नारायण जी जे ध्यान करण सां मतिलबु पूरो थींदो हो। लेकिन मुंहिंजे राज में को बि माण्हू अगरि हिकु क्षण बि श्री कृष्ण भॻवान जे चरणनि जो ध्यानु करे थो ऐं पंहिंजे सचे मन सां उन जो नालो जपे या कननि सां उन जी लीला ऐं कथा ॿुधे थो, उहो पंहिंजे मतिलब खे पूरो करे घणनि जन्मनि जे पापनि खां छुटी वञे थो। कलयुग जो इहो गुण ॿुधी राजा परीक्षित ॾाढो ख़ुशि थियो। पोइ कलयुग वरी चयो त हे पृथ्वीनाथ, दया करे मूंखे जीवन दान बख़्शियो। जिते तव्हां चवंदाऊं उते वञी आऊं रहंदसि। मां तव्हां खां ॾाढो थो डिॼां, मां तव्हांजे हुकुम में रहंदसि। जॾहिं अहिड़ी तरह कलयुग हथ जोड़े वेनती कई, तॾहिं राजा उनखे आजिज़ मतिलब त दीन ॼाणी पंहिंजो धर्म वीचारियो त शरण में आए खे मारणु न घुरिजे। ईअं सम्झी राजा परीक्षित फरमायो, ए कलयुग, जंहिं जाइ ते माण्हू जुआ खेॾनि था, जिते शराब विकिरण जे वास्ते रखियलु आहे ऐं माण्हू शराब पीअनि था, ऐं जंहिं घर में वेश्या रहंदी आहे
ऐं जिते जीवन जा साह मतिलब त मांस खायो वेंदो आहे, तूं उते वञी रहो। राजा परीक्षित अहिड़ी तरह कलयुग खे 4 जॻहियूं ॿुधायूं त हू उते वञी रहे। ही ॿुधी कलयुग लाचार थी वियो ऐं वरी बि राजा खे चयाईं, उन्हनि जायुनि ते मुंहिंजो कुटुंब समाइजी न सघंदो। तॾहिं राजा चयो त जंहिं घर में कंजूस आदमी वटि रुपया पैसा सोन चांदी हुजे ऐं उहो उन मां दान ऐं धर्म न करे, उते बि तूं वञी रहो। ऐं सवाइ इन्हनि 5 जॻहियुनि जे अगरि जे तो ॿिए कंहिं हंधि दख़ल कयो त मां तोखे मारींदसि। कलयुग राजा खे धर्मात्मा ऐं बलवान ॾिसी उन जी ॻाल्हि मञी पंहिंजे मन में चयो त जॾहिं राजा जो मन धर्म खां फिरंदो तॾहिं मां वक़्तु ॾिसी पंहिंजो मतिलबु कढी वठंदसि। कलयुग ही ॻाल्हि वीचारे राजा खां मोकिलायो ऐं वञी उन्हनि 5 जायुनि ते पंहिंजो घरु वसायईं जेके राजा परीक्षित ॿुधायूं हुअसि। सुत जी एतिरी कथा ॿुधाए सोंकादिक ऐं रखेश्वरनि खे चयो त जेको माण्हू पंहिंजो भलो थो घुरे उहो इन्हनि 5 ॻाल्हियुनि खां किनारो करे, मतिलबु त इन्हनि 5 ई ॻाल्हियुनि खां परे रहे, छो त इन्हनि जॻहियुनि ते कलयुग जो वासो आहे। ऐं राजा खे त इन्हनि ॻाल्हियुनि जे बारे में सोचणु तक न घुरिजे, छाकाणि त राजा जे आधीन सॼी प्रजा रहे थी। पोइ जॾहिं कलयुग जे वञण खां पोइ राजा परीक्षित उन बेल जा 2 कुपियल पेर पंहिंजे धर्म जे बल सां सॼा करे गांइ खे धीरज ॾिनूं, तॾहिं उहो धर्म रूपी बेल ऐं पृथ्वी रूपी गांइ पंहिंजे पंहिंजे आस्थाननि ते हलिया विया। पोइ राजा पंहिंजे घर वियो ऐं वञी राजगद्दी ते वेही ब्राह्मणनि ऐं रखेश्वरनि खे सॼो हाल करे ॿुधायईं। उन्हनि ॿुधी चयो, ए राजन, तव्हां चङी ॻाल्हि कही जो हाणे कलयुग तव्हांजे राज में किथे बि दख़ल न ॾींदो। वरी बि राजा परीक्षित पंहिंजे देश में ढिंढोरो घुमायो त को बि माण्हू जीव हचा न करे, शराब न पीए, जुआ न खेले ऐं शाहूकार ऐं शक्तिमान थी घमंड न करे ऐं कंजूसी बि न करे। मतिलबु अगरि शाहूकार आहे त ग़रीबनि जी सहायता करे, शक्तीअ वारो आहे त ॿियनि जी रक्षा करे, पराई स्त्रीअ सां को बि भोग न करे, जेको देवता ऐं साधु संत ब्राह्मण गऊ वेद शास्त्रनि खे न मञींदो ऐं मना थियल इन्हनि 5 ॻाल्हियुनि मां का बि ॻाल्हि कंदो त उन जो सभु माल मां खसे खेसि सज़ा ॾींदसि। राजा परीक्षित जे राज में उन डप खां सभिनी माण्हुनि अधर्म करणु छॾे ॾिनूं ऐं राजा परीक्षित धर्म खे वधाईंदो हस्तिनापुर में राजकाज करणु लॻो ऐं हमेशा परमेश्वर जी कथा ऐं लीला ॿुधी उन जे चरणनि जो ध्यानु कंदो रहंदो हो। ऐं उन राज में प्रजा बि पंहिंजे धर्म सां रही ख़ुशि रहंदी हुई ऐं राजा खे दुआऊं कंदी हुई। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण स्कंद पहिरियों अध्याय 17 संपूर्ण थियो। सभई चयो जय श्री हरि। प्यारा भक्तों, कृपया ही वेनती आहे त इन्हनि 5 ॻाल्हियुनि खां परे रहो, उन्हनि खां पंहिंजी दूरी बणायो, छो त ख़ासि तौर ते इन्हनि 5 जॻहियुनि ते कलयुग जो वासो रहंदो आहे। त अगरि अव्हां पंहिंजो भलो चाहियो था त कृपया इन्हनि 5 शयुनि खां पासो कयो। जय श्री कृष्णा। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कयो त उन्हनि जो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।